वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव इतमर फला जुनाह अलैहि अन यतवफ़ बिहिमा व मन ततव्वा खैरन फ़इन्नल्लाह शाकिरुन अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। शआइरिल्लाह जे मुतल्लिक़ तव्हां जे साम्हूं गुफ़्तगू हली रहियो आहे। शआइरिल्लाह जी माना आहे त अल्लाह जूं निशानियूं। बेशक सफ़ा ऐं मरवा इहे ॿ पहाड़ जेके आहिनि इहे अल्लाह जे निशानियुनि मां निशानियूं आहिनि। हरम जे अंदरि दाख़िल आहे, हज जे अंदरि ऐं उम्रे शरीफ़ जे अंदरि ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि असां वटि इन ॿिन्ही जे विच में सही करणु वाजिबु आहे। जेकॾहिं रहिजी वेंदो त दम पइजी वेंदो उनजे मथां ॾंड। ऐं इहा यादगार आहे हज़रत सय्यदा हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, साबिरा शाकिरा आबिदा ज़ाहिदा। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे इहा सआदत नसीब फरमाई जो अल्लाह जे ख़लील जी घरवारी आहे। वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी झोलीअ जे अंदरि बि पंहिंजो नबी अता फरमायो आहे, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, जंहिंजे मथां असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फ़ख़्रु कयो त मां इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां आहियां। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद में सिर्फ़ु हिकिड़ो नबी थियो आहे, जेको असांजो आका मदीने वारो साईं आहे। हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम बि भाउ आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो शहज़ादो आहे। उन मां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़ारे पैगम्बर पैदा फरमाया हज़रत इसहाक़ मां। ऐं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जी विलादत बासआदत थी आहे। इन ज़माने ताईं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो ख़ानदान हलियो आहे ऐं उन में पाक माण्हू पाक बीबियूं मुसलसिल तरीक़े सां इन काबे जे अंदरि रहंदा आया आहिनि। विच में ईअं बि थियो आहे कुझु ख़ानदान ॿाहिरि लॾे विया, पर वरी बि इहो साॻियो ई ख़ानदान इन जॻह ते रहियो जो असांजे आका मदीने वारे साईं जी विलादत जे बासआदत थी आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज मोमिन जे मथां, मालदार जे मथां मुक़ररु फरमायो त जेको शख़्स साहिब इस्तिताअत आहे, साहिब इस्तिताअत उनखे चइबो आहे जेके ज़ादे राह हुजे रस्ते जी, सिहत बि ऐं माल बि, ऐं पुठियां वरी पंहिंजे ख़ानदान जी बि किफ़ालत करे वञे। 2 महीना 4 महीना 6 महीना 12 महीना मूंखे लॻी वेंदा, हिन जो पोयां उनजे अयाल जी किफ़ालत केरु न करे त ख़ुदा वटि इहो हज बि क़बूल न पवंदो। जॾहिं उते पहुचे थो पियो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकु त पंहिंजे घर जो पंहिंजे बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ जे मथां वाजिबु फरमाए। हिते बि इहो साॻियो ई लफ़्ज़ अचे थो पियो। तवाफ़ जी माना आहे चकर ॾियणु, चकर ॾियणु माना चकर फिरण खे चइबो आहे तवाफ़। गोलुन बि चइबो आहे, पर तवाफ़ जो ख़ासि माना इहा आहे। ऐं हिन जॻह ते बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उहो साॻियो ई लफ़्ज़ आंदो आहे। हाणे हज बैतुल्लाह छा आहे? तवाफ़ करणु, काबतुल्लाह जी ज़ियारत करणु, उन खां पोइ सही करणु। सही मां मुराद छा आहे? सफ़ा मरवा ते वञणु, उन खां पोइ आब ज़मज़म पीअणु, मक़ाम इब्राहिम वटि नफ़िल पढ़णु। उतां निकिरी पोइ 3 जायूं आहिनि, हिकिड़ी आहे अरफ़ात, ॿी आहे मुज़दलिफ़ा, टी आहे मिना। इहे 3 जायूं आहिनि हज जे अंदरि, जंहिंमें मोमिन वञे थो, ईमान वारो वञे थो, साहिब इस्ताअत वञे थो, उन जायुनि ते बीहे थो। ऐं उहो उनजे लाइ वक़्तु मुक़ररु आहे त हिते पोइ वक़्तु हेतिरो, हिते वक़्तु हेतिरो। जीअं नाई जे ॾियारे वञो अरफ़ात जे अंदरि पहुचणु ज़रूरी आहे। देरि थी वञेसि, सवारी न मिली, रहिजी वियो, बीमार थी पियो, पर हिकिड़ी घड़ी 9 तारीख़ ज़िलहज जे जेकॾहिं अरफ़ात में पहुतो त हज हुनजो सारावार थी वञे। हुन खां अॻु में हिकिड़ो ज़ियारत जो तवाफ़ आहे, हिकिड़ो तवाफ़ क़ुदूम जंहिंखे चइबो आहे। तवाफ़ आहिनि न, तवाफ़ ज़ियारत आहे, तवाफ़ क़ुदूम आहे। तवाफ़ क़ुदूम जेकॾहिं हुन खां तर्क थी वियो देरि थियण जे करे
नाई जे ॾींहुं पहुतो माना उहो हज में शुमार कयो वेंदो, पर नाई जो सिॼु लही वियो त पोइ उन खां उन साल वारो हज कज़ा थी वियुसि। छो जो 8 तारीख़ ते हाजी सगोरा ख़ैर सां बैतुल्लाह जो ज़ियारत फरमाए, तवाफ़ फरमाए, राति जो वञी मुज़दलिफ़े में रहंदा हुआ। तक़रीबन 3 रातियूं उन खां पोइ बि क़ुर्बानी खां पोइ बि उन्हनि खे मुज़दलिफ़े में रहणो आहे। 3 रातियूं उन्हनि खे पथरनि जे मथां सुम्हणो आहे। हीअं हिकिड़ो अजीब कैफ़ियत आहे, अजीब कैफ़ियत। हज जेको आहे हीअं इंसानु ॿिनि कपिड़नि जे अंदरि पथरनि ते सुतो पियो आहे, आसमान बि ख़ाली, ज़मीन बि ख़ाली, बेवतन, न औलाद वेझो आहे, न माल मिल्कियत, न जायदाद। ख़ुदा जी कैफ़ियत थो ॾे, माना तन्हाई त पंहिंजी ॾिस। ऐं उन जॻह ते जॾहिं तन्हाई ईंदी आहे न, उन टाइम में अलाह यादि ईंदो आहे। हे जेके अलाह जा बाना कुंडनि में वेही अलाह जो ज़िक्र छो कंदा आहिनि, छोजो ख़िलवत जे अंदरि ख़ुदा जो क़ुर्ब नसीब थींदो आहे। ऐं जलवत त ग़फ़लत जो नालो आहे। जलवत ख़ानदान में विहणु, मिटनि माइटनि दोस्तनि में विहणु, इहो त ग़फ़लत जो सामान आहे। पर तन्हाई कुंड अख़्तियार करणु, इहो अलाह जे नेकबानी जो ख़सलतूं आहिनि ऐं उन्हनि जो शान आहे। हाणे सफ़ाई मरवे खे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सिर्फ़ु इहा सआदत नसीब फरमाई जो सैयदा हाजरा जा क़दम मुबारक लॻल सां ऐं क़यामत ताईं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे लाइ मुक़ररु करे छॾी त तव्हांजे हज जो ही बि हिसो अथव, तव्हांजी उमिरि जो ही बि हिसो आहे। ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पाण एहराम वजे जी सफ़ा ते बीह रहिया वेठा। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो पियो त मां ॾिठुमि त जॾहिं हुन नीले ऐं अख़दर आहिनि उते बतियूं ॿरनि थियूं पयूं, सायूं बतियूं, पोइ थोरो टुकड़ो आहे मुंहिंजे 50 फुट जो थींदो, उन में थोरो टुकड़ो पवंदो आहे। इहो ॿुधाए न त मंज़िल वॾी आहे, सफ़ाई मरी, उन में टुकड़ो पवंदो आहे। हज़रत उमर फारूक फरमाए थो पियो त मां अलाह जे महबूब खे ॾिठुमि त उहो बि टुटे, उहो बि भॼे थो। अर्ज़ु कयुमि त सोना ॿियो तव्हां छो था भॼो, छाजे लाइ था तव्हां टुको? पाण फरमायो बीबी हाजरा मुंहिंजी ॾाढी भॼी पाणीअ जे करे, मां टुकां थो पंहिंजी उम्मत जे करे। उम्मत जे करे मां पोइ कीअं उम्मत जे करे? हीअं जो हुनखे भॼण जो सवाबु बीबी हाजरा जो पियो मिले, उनजो सुन जो सवाबु पियो मिले। अॼु मां टुकां थो त क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत खे मुंहिंजी सुन जो सवाबु मिलंदो। महबूब जी अता उनजी करम नवाज़ी आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पाण डुकी करे ऐं उन जॻह ते पंहिंजी उम्मत खे सेखारियो। ॾिसो उहो सबबु कोन्हे, उहो सबबु सबब जो मुसबिब हुजणु ज़रूरी आहे। हिकिड़ो माण्हू जो हिकिड़ो फ़ैल करे थो पियो त छो थो करे? हा बीबी हाजरा हली आहे उन जॻह ते पाणी जी करे वॾी बात ते डुकी आहे पाणीअ जे करे। हिन वक़्तु पाणी जी उहा इलत कोन रही आहे, मां भॼे त माण्हू छो भॼे? जंहिं भॼण जो बि को सबबु हूंदो आहे न, जॾहिं को सबबु ई ख़तमु थी वियो त हाणे छो थो भॼाए? माण्हू चयो त अलाह खे पंहिंजे बाननि जूं अदाऊं ॾाढियूं प्यारियूं आहिनि। हा ख़ुदा खे पंहिंजे बाननि जूं अदाऊं ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। हाजरनि खे पाणी जी का किलत न आहे, उते पाणी हितां खां वधीक आसान पाणी थो मिले उते, पर पोइ बि उहे भॼनि था पिया। ख़ुदा खे पंहिंजे बाननि जूं अदाऊं ॾाढियूं प्यारियूं आहिनि ऐं हर हिक खे ख़ुदा ताला उन जॻह ते भॼाए थो। छा आहे? यानी अलाह खे पंहिंजी बाननि सां मोहबत आहे। उहो जेको ख़ुदा जो थी गुज़ारे थो पियो उन सां त ख़ुदा जी वधीक मोहबत आहे। हिन जॻह ते ही जेको अॻिते अचे थो पियो, जे हलंदासीं त अञा 2 ॾींहं लॻी वेंदा हिन आहे ते, पर अॻिते छा थो अचे त फमन हजल बैत बेतबरा फला जुनाह अलैहि ऐं यतवफ़ बिहिमा। पोइ जेको शख़्स हज करे बैतुल्लाह जो या उमरो करे, उनजे मथां को हर्ज कोन्हे को जो उनजे विच में डुके। जुनाह गुनाह खे विसरबो आहे, हर्ज खे विसरबो आहे। हाणे इहो कंहिंजो जवाबु आहे हिन जॻह ते? जेको इनजे विच में डुके थो उनजे लाइ को हर्ज न आहे, को गुनाह न आहे, भली डुके। इहो कहिड़ो जवाबु आहे? इन जो जवाबु हीअ आहे त सुवाल इन खां में हिकिड़ो आहे। उहो कहिड़ो आहे त सफ़ा जे मथां मुशरिकनि जो बुत रखियलु हुयो, मरवा जे मथां बि मुशरिकनि जो बुत रखियलु हुयो। जेको सफ़ा जे मथां बुत रखियलु हो उनजो नालो उसाफ़, ऐं जेको मरवा जे मथां रखियलु हुयो उनजो नालो नाइला। मुशरिक जहानत वारे दौर जे अंदरि सफ़ा मरवे ते वेंदा हुआ न जॾहिं, छोजो इहे रस्मूं उन्हनि वटि हुयूं पर उनखे मसख़ करे छॾियूं। त मुशरिक सफ़ा ते वेंदा हुआ त उसाफ़ खे सजदो करे
वरी वींदा मरवे ते वरी उनखे बि सजदो कंदा। हाणे जायूं साॻियूं बुतनि वारियूं आहिनि। इस्लाम जो दौरु अची वियो, मुस्लमाननि खे थोरो इहो अंदेशो पैदा थियो गुनाह त कोन्हे को, जायूं त बुतनि वारियूं आहिनि, जेके त मुशरिकनि जा बुत रखियल आहे, अखियुनि सां ॾिठासीं जो हुनखे सजदा कंदा। अल्लाह ताला हिन आयत मुबारक में फरमाए त अंदेशो को बि न कयो, छो जो काफ़िर जे फेल में मुस्लमान जे फेल में फ़र्क़ु आहे। तशबीह जे करे थी पए त तशबीह जे करे तव्हां बदगुमानी जो शिकार न थियो त हुनजो अमल बि हुननि जो अमल बि हीअं आहे, असांजो अमल बि हीअं आहे, शायदि साॻियो थी वियो की न। अल्लाह ताला हुन अंदेशे खे हिन आयत मुबारक में ख़तमु करे थो पियो त हू बुतनि जे करे विधा हुआ, तव्हांजी दिलि जे अंदरि बुत न आहे। जेकॾहिं हलो था पिया भला मुस्लमान जी दिलि में छा आहे, उहो इहो सुवाल थो पैदा थिए, उहो त बुतनि जे करे विधा, असांजी दिलि में छा आहे? असांजे दिलि जे अंदरि हज़रत बीबी हाजरा जो नक्शो आहे। हा, माना बुत जो ज़हन में रखण ॿी शइ आहे, अलाह जे नेक माण्हुनि जो पंहिंजे ज़हन में रखण ॿी शइ आहे। ख़ुदा हुन वहम खे दूर करे थो पियो क़ुर पाक में। ईअं त बैतुल्लाह शरीफ़ बि त बुतनि सां भरियल हुयो न, हो अलाह जी महबूब जे बदौलत ख़ुदा ताला हुनखे साफ़ ऐं पाक कराए। हीअ न चइजे त हीअ जेका जाइ हुई फलाणे मुशरिक जी, फलाणे वाणे जी, ज़हन जाइ त असांखे न वञिणो आहे, असांखे हीअ न करिणो आहे, असांखे उहो करिणो आहे जेको इस्लाम असांखे ॾिए थो पियो ऐं हुनजे मथां असांखे अमल करिणो आहे। हाणे जॾहिं फेल खणी ॿई हिकु ॼणा हुजनि, उहो बि सफ़ा खां मरवे ते वेंदा, मरवे खां सफ़े ते सफ़ा ते वेंदा, हुन फेल ॿई हिकु ॼणा आहिनि, पर नियत जे ऐं इरादे जे अंदरि वॾो फ़र्क़ु आहे। ख़ुदा ताला हुन इरादे खे क़ुर पाक में बयानु फरमाए थो पियो त फला जुनाह अलैहिमा अन यतव्वफ़ बिहिमा, जेको इन जे विच में भॼे थो पियो न, इनजे लाइ को गुनाह कोन्हे को। मतिलबु करे ईअं चए त साईं पुराणा बि भॼंदा, हिते मुशरिक बि इहो कमु कंदा, हाणे मुस्लमान बि इहो कमु कनि था पिया। ईअं मां छो न चवां, ईअं बि थी वेंदो आहे, अॼुकल्ह कहिड़े बुज़ुर्गनि जी दरगाह ते वञे थो पियो न, उनखे बि माण्हू वरी तशबीह शिरक वारी ॿुधाए छॾे। ईअं न आहे, नियत जे मथां आहे। क़बर ते सजदो हराम आहे, क़बर ते चुमणु हराम आहे, क़बर जो तवाफ़ करणु हराम आहे, बाक़ी क़बर ते वञणु त मदीने वारे साईं जी सुनत आहे। क़बर जे बुत में वॾो फ़र्क़ु आहे। बुत उनखे चइबो आहे जंहिंखे अलाह जे रसूल पंहिंजे हथनि सां भॻो बि आहे, भञरायो बि आहे, ऐं क़बर उनखे चइबो आहे जंहिंखे मदीने वारे साईं पंहिंजे हथनि सां पाण ठाहियो आहे। पोइ जंहिंखे अलाह जो महबूब ठाहे जंहिंखे ठाहे ॿई बराबरि थी विझनि। इहो अंदेशो ऐं गुमान न विझणु घुरिजे। अमल जी हैसियत खे ॾिसे, अमल जेको करे थो पियो उनमें नियत कहिड़ी आहे, इरादो कहिड़ो आहे। इहे जायूं साॻियूं हुयूं जेके मुशरिक इस्तेमालु कंदा पंहिंजे शिरक ऐं बदकारी जे लाइ। अलाह ताला हुनखे पाक करे वरी मुस्लमाननि खे ॾेई छॾियो त तव्हां हाणे हिते भॼो, हुननि जो इरादो ॿी शइ आहे, हिन तव्हांजो इरादो ॿी शइ आहे। छो जो इरादो त इहो त ईंदो न दिलि में, त मां छो थो भॼां, छाजे लाइ थो भॼां, उहो त रक्षो साम्हूं ईंदो न, उनखे केतिरो दिमाग़ मां कढी सघे। असांजी छो जो इन जे अंदरि त दिलि जी तक़वा पैदा थिए थी पई न। सूरत हज में वरी इन साॻिए लफ़्ज़ खे अलाह ताला आंदो आहे, वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह, जेको अलाह जे निशाननि जी इज़त करे थो, फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब, दिलनि जे तक़वाउनि जो सबबु इहो ई आहे। यानी अलाह जे नेक माण्हुनि जी त ताज़ीम कजे, पर जंहिं मुसले ते वेहे थो न, उन मुसले जी बि इज़त करणी। जेके नेक माण्हू वेठो हो उन जाइ जो बि ख़्यालु करिणो। इहो अलाह ताला क़ुर पाक में जेका ईअं जे सफ़ा जेकॾहिं दुनिया खे बेअदब बणाइणो आहे त पोइ पीउ वारी खट ते चढ़ी वेही आहे न बसि, छो त पीउ जो अदब करे थो। इस्लाम सेखारे थो पियो ताज़ीम खे त जंहिंखे इज़त ख़ुदा ताला ॾिनी आहे उनजी इज़त कयो। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फरमाए त फमन हजल बैत अव इतमर फला जुनाह अलैहि अन यतव्वफ़ बिहिमा, हिन ॿिन्ही जे विच में चकर लॻाए, वमन ततव्वा खैरा, ऐं उहो जेको शख़्स कोशिशि करे थो भलाईअ जो न, फइन्नल्लाह शाकिरुन अलीम, बेशक अलाह ताला शुकुर क़बूल कंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। शाकिरुनि जी माना शुकुर क़बूल कंदड़, असांजे लाइ त उनजी माना हिते त शुकुर कंदड़, पर अलाह शुकुर करण खां पाक आहे। हिते शाकिरुनि जी माना थींदी शुकुर खे क़बूल कंदड़, जॾहिं माण्हू अलाह जी बारगाह में शुकुर करे थो, ख़ुदा उन शुकुर खे क़बूल कंदो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।